सिंध जे क़दीम ऐं अहम ज़ातियुनि मंझां मेघवाड़ बि हिकु क़दीम ऐं अहम ज़ात आहे। चवनि था त लफ़्ज़ मेघवाड़ ॿिनि लफ़्ज़नि मेघ ऐं वाड़ मां निकितल आहे। लफ़्ज़ मेघ जी माना आहे ककर ऐं मींहुं, ऐं वाड़ जी माना पुट, औलाद या ॿार, यानी मेघ जो औलाद। मेघवाड़ मेघ ऋषि जो औलाद सॾनि था। हिंदू ॾंद कथाउनि में मेघ ऋषि खे विरतर बि सॾियो वियो आहे, जंहिंजो ज़िक्र हिंदू धर्म जे किताब ऋग्वेद में बि मिले थो। ऋग्वेद मुताबिक़ मेघ ऋषि या विरतर आर्यन जे इंदर देवता सां जंग कई, जंहिंमें सख़्त लड़ाई खां पोइ इंदर देवता मेघ ऋषि खे क़त्ल कयो। कुझु हिंदू स्कॉलर मेघ ऋषि खे संदुसि धर्मी ज्ञान सबबि बरहमण त के वरी संदुसि इंदर देवता सां सख़्त जंग खे ॾिसंदे खेसि खश्तरी बि सॾनि था। हिंदू मज़हब जे किताबनि में ईअं बि ज़िक्र आहे त मेघ ऋषि कपिड़ो उणींदो हो। कुझु हिंदू स्कॉलर लिखनि था त मेघ देवता पाणी जो देवता आहे। हीअ देवता मींहुं वसाए थो। मेघ देवता जा पुॼारी मेघवाड़ सॾिया विया। ही मेघवाल ऐं मेघराज बि सॾनि था। जनाब ख़ैर मोहम्मद बुरड़ो साहब ज़ातियुनि जे इंसाइक्लोपीडिया में लिखनि था त मेघवाड़ ऋषि मेघ जो औलाद आहिनि, जेको राजपूताना जो रहवासी हो। चवनि था त मेघवाड़ राजपूताना खां हिजरत करे कच्छ गुजरात खां थींदा अची थर में आबाद थिया ऐं रोज़गार ख़ातिर सॼी सिंध में पखिड़िजी विया। ख़ासि तौर लाड़ वारे इलाइक़े में वॾी अक्सरियत सां आबाद थिया, जिते हू चमड़े ऐं जुतियूं ठाहिण जे कारोबार सां लॻापियल बणिया। चवनि था त मेघवाड़ क़दीम सिंधू सभ्यता जा रहवासी हुआ, जेको कपिड़ो उणण ऐं जायूं ऐं कोट अॾण जे कम सां वाबस्ता हुआ। मेघवाड़ आर्यन जे हमलनि खां पोइ छिड़ वछड़ थिया ऐं आर्यन खेनि घटि ज़ात वारा हिंदू कोठियो। जेतोणीकि मेघ ऋषि जो पूॼा जे हवाले सां वॾो मक़ाम बणिजी न सघियो आहे, पर उन बावजूद मौजूदा वक़्त में हिंदुस्तान जे कच्छ गुजरात में मेघ ऋषि जा कुझु मंदर ज़रूर तामीर कया विया आहिनि। मेघवाड़ मेघ ऋषि खां अलावा ॿियनि देवताउनि में रामदेव पीर, कबीर दास, बनकर माता सां गॾोगॾु ही महादेव जी बि पूॼा कनि था। सिंध में 3 क़िस्मनि जा मेघवाड़ रहनि था, जेके मारवाड़ी, सिंधी ऐं कच्छी मेघवाड़ आहिनि। जनाब ख़ैर मोहम्मद बुरड़ो साहब ज़ातियुनि जे इंसाइक्लोपीडिया में लिखनि था त मेघवाड़ हिकु घणाई वारी ज़ात आहे, जंहिंमें सवें ज़ातियूं शामिल आहिनि, जिन मां कुझु ही आहिनि: गंढेर, गुज्जर, जोया, राजपूत, पुंहवार, कटारिया, परमार, राठौड़, चौहान, जयपाल, दबड़ा, दाफड़ा, गोदा, गोदड़िया, सोलंकी वग़ैरह। सिंध में रहंदड़ कुझु मेघवाड़ सिंधी, जॾहिं त ॿिया कच्छी, मारवाड़ी, डाटकी, गुजराती वग़ैरह ॻाल्हाइनि था।